कराची गाज़ी ॻोठ बचायो तहरीक पारां ई ब्लॉक खे मसमार करण एंटी इंक्रोचमेंट पुलिस सिंध पुलिस रेवेन्यू अमलदारनि पारां कयल ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ 33 ॾींहं बि डॉक्टर अल्ताफ मेमण लाला शबीर पठान जी अॻवानी में एहतजाज जारी। मुतासरा कैंप ते सियासी समाजी अॻवाननि डॉक्टर अल्ताफ मेमण, मोहम्मद रमज़ान रोही, राजा बुरड़ो, दानिश भट्टी, पप्पू सियाल, मोहम्मद उमर पहवर, सरफराज शाहानी समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त हुकूमत सिंध जी कहिड़ी बेहिसी आहे जो सिंध हुकूमत जो को बि नुमाइंदो कैंप ते अचण लाइ तयार नाहे। मुसलसल ही ॻोठाणा पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत खे घुर्जे त हू गाज़ी ॻोठ जे रहवासियुनि जा मुतालबा तस्लीम करे इन ॻोठ खे लीज़ ॾेई ई ब्लॉक जे रहवासियुनि खे मालिकाना हक़ ऐं तहफ़ुज़ जी ज़मानत न मिलण ताईं पुरअमन जिदोजहद जारी रहंदी।